नाज़िन उडेरो लाल लॻ पलीजाणी में कराची में सिंधी वसंदनि खिलाफ़ बेहरा टाउन इंतजामिया जी नाजाइज़नि खिलाफ़ सिंधी अदबी संगत पारां एहतजाज कया विया आहे। पेश आहे गुल मोहम्मद हिंगोरो जी रिपोर्ट। मौजूद आहियूं उडेरो लाल लॻ पलीजाणी में, जिते बेहरा टाउन जी नाजाइज़नि सब खिलाफ़ पलीजाणी सिंध अदबी संगत पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां अगवान मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वॾनि अचो त खान मालूम करियो। नाज़ीअ जी हर हालत में कंहिंखे बि कब्ज़ो करण कोन ॾींदासीं ऐं असीं पुरज़ोर मुतालबो करियूं था ऐं मीडिया वारनि जा थोराइता आहियूं, मेहरान टीवी वारनि जा जेके हीअ असांजो एहतजाज रिकॉर्ड करे रहिया आहिनि। हीअ बेहरा टाउन बंदि थियणु खपे। हीअ हिकिड़ी साज़िश आहे। असां सम्झूं था त बेहरा टाउन हिकिड़ो अहिड़ो बग़ैर क़िस्म जो इदारो आहे जेको सिंध धरतीअ जूं ज़मीनूं भुॻड़नि में मुठ ते वठी ऐं रईस सरदार MPAs MLAs हुनजा साथारी आहिनि, हुनजा वॾा जेके हुनजा हिकिड़ो पावर रखंदड़ ताक़तवर शख़्स आहे, उहो पंहिंजी ताक़त जे आधार ते सिंध जे ज़मीनुनि ते सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा कंदो थो अचे ऐं जेको असां हर सूरत में बर्दाश्त कोन कंदासीं। सिंध जो गैस खाई विया, असां ख़ामोश रहियासीं। तव्हां बिल्डिंगूं महल ठाराया, असां ख़ामोश रहियासीं। पर उन्हनि जे पासे में असांजी झूपड़ियूं बि तव्हां बर्दाश्त नथा करियो। इहो हिकु सुठो अमल न आहे। सिंधी क़ौम हमेशह ज़ुल्म जबर जो सब सां मुक़ाबिलो कयो आहे। क़दीमी ॻोठ सिंध जा वारस उन्हनि खे हटाए तव्हीं धारियां था आबाद करियो। जेका हर हालत में सियासत पंहिंजी जॻह ते, कहिड़ी पार्टी हुजे उहा पंहिंजी जॻह ते सिंध जी ॻाल्हि अचे थी त असां सभु सिंधी मुतहद आहियूं, सभु भाउर आहियूं, सभु हिकु थी रहंदासूं। ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी जे तरफ़ां ऐं सिंधी अदब संगत सां हिन मामले में मुकमल सहकार करियां थो ऐं असांजी पार्टी ऐं असीं सभु सिंध दुश्मन मनसूबे जे ख़िलाफ़ आहियूं। सिंध असां सिंधियुनि जी आहे। सिंध असांजी माउ आहे, जीजल आहे, उनजी असां हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। असां पंहिंजो खून जो नज़रानो ॾेई पंहिंजी सिंध धरती जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं असां हुकूमत खां ऐं इदारनि खां पुरज़ोर अपील था करियूं त जेके हीअ नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि बेहरा टाउन जे हिकिड़े छाप में ग़रीबनि सां उनखे बेघर कयो पियो वञे, उनजूं झूपड़ियूं ॾाठियूं पियूं वञनि, झूपड़ियुनि खे बाहियूं ॾिनियूं पियूं वञनि। इहो सरासर ज़ुल्म आहे। असांजो सुप्रीम कोर्ट अदालतूं छो ख़ामोश आहिनि। कैमरामैन सज्जाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी उडेरो लाल।